अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आम खबर तव्हां खे ॾींदा हलूं। दादू पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ी कब्ज़े ऐं सिंध हुकूमत जी नाअहली ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे दादू प्रेस क्लब आॾो धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। सिंध जूं मिल्कियतूं ऐं सिंध जा बेट ऐं सिंध जी क़ौमी मिल्कियत असां खपाइण न ॾींदासूं। अॼु बि शहीद भुट्टो ज़ुल्फ़िकार अली भुट्टा जाला ज़िंदा आहिनि, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जा जाला ज़िंदा आहिनि। असां हिन सिंध जी मिल्कियत खपाइण कॾहिं बि न ॾींदासूं ऐं सिंध सां खपनि वधी निकिरंदासूं। सिंध गवर्नमेंट खे ॿुधाइण था चाहियूं कि सिंध जी मिल्कियत न विकिणो। ही सिंध जा माण्हू सुजाॻ आहिनि ऐं सिंध जा माण्हू जफ़ाकशी ऐं जिदोजहद करणु ॼाणनि था। असां मुर्तज़ा भुट्टो जा सिपाही आहियूं, ज़िया खां कोन ॾींदासूं, तीन ज़रदारी गवर्नमेंट खां सभु कोन ॾींदासूं। जी मुर्तज़ा पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो तरफ़ां हले थो पियो। असां सभिनी दोस्तनि इहो फ़ैसिलो कयो आहे क़यादत गनवा भुट्टो साहिबा मुल्क खां ॿाहिरि आहे, पर असां वर्करनि फ़ैसिलो कयो त जेसिताणी गनवा भुट्टो साहिबु अचे तेसिताणी असां एहतजाज कयूं ऐं अवाम खे ॿुधायूं कि बदनाम ज़माना सरदारी ऐं माफ़िया जेकॾहिं पेट जेका हथ कढी असां दमा सां बस कंदासीं। अॻवाननि कामरेड अली मोहम्मद जमाली, मिर्चू भंड, अब्दुल रज़ाक जमाली, ज़ैन घलू, बशीर सोलंगी, डॉक्टर अलाबख्श पंवर, नदीम कोराई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध दुश्मन ऑर्डिनेंस खे रद्द कयूं था। 13 सालनि में पीपल्स पार्टी सिंध खे मसलिस्तान बणाए छॾियो आहे। वफ़ाक़ नादरशाही फरमान जारी करणु बंदि करे बेटनि ते वफ़ाक़ जा कब्ज़ा सिंध बलूचिस्तान जी वहदत ते वार समझूं था। पीपी तरफ़ां बेट वफ़ाक़ खे ॾियण वारो अमल सिंध सां वेसाघाती आहे।